के गरीब दिल के अच्छे और एक बेहतरीन शख्सियत नवाब शाह की जनाब माशूक शर साहब, जो स्पेशली हमारी पेट्रोल पंप के स्टाफ की पिकनिक के लिए कराची आए हैं, जो वहाँ डिफेंस जा रहे हैं। वहाँ हमने एक महफिल का प्रोग्राम रखा है। ये हमें 2-3 घंटे अपने राग सुनाएंगे, 1 न 2 में, 2 में न 3 में, 3 में न 4 में, ये हमें 100 तक सुनाएंगे। इनका ये फेमस सॉन्ग है, यूट्यूब पे मिलियंस में लोगों ने इनको देखा है, पर अफसोस की बात है लोगों ने इनकी 5000 फेक आइडिया बनाई है हमारे प्यारे दोस्त भाई मोहतरम माशूक शर साहब की, और हम इनके जज्बात का बहुत अच्छे एहसास के साथ ख्याल रखते हैं। वो भाई तारो आया जी कराची में, असां भाव जी महफिल में शरीक थियासीं। सब प्रोग्राम कैंसर भास दिलाए जेको टाइम कढियोसीं, मोहबतूं कंदो आहे, असांजूं बि हिन सां मोहबतूं आहिनि, दिलि सां ई मोहबतूं आहिनि। ऐं असांजो प्यारो भाई मौला में ख़ुशि रखंदो, सदाईं शाद आबाद हूंदो। ऐं जेका अॼु महफ़िल थींदी इंशाल्लाह महफ़िल में तव्हांखे बि 4 चंड लॻाए ॾींदा। साईं मां वॾा मुतासिर थिया आहियूं ऐं असां कोशिशि कयूं था साईं जहिड़ो ॻाए सघूं। साईं असांखे जे हिक में न ॿिन में मुझे 4-5 दोस्तन जो वॾो माना सरदार जी आहे, वॾी इज़त आहे उनजी, साईं अमर खान बुगियो साहब लाड़काणे वारो, चओ था कि असां मिस था कयूं हिते महफ़िल में मिस था कयूं। साईं अमर खान बुगियो साहब लाड़काणे वारो ऐं मुस्तक़बिल जो MP साहब साईं अमर साहब बुगियो साहब असां मिस था कयूं। साईं MP साहब मुस्तक़बिल जो MP साहब असां उनखे मिस था कयूं। राशि से खास फरमाइशा साईं शहबाज मौसम खास फरमाइशा असां कारोबार असद शेख साहब ऐं सगन जो कलाम एंजॉय कंदे नई शइ